सचो सतरंग। पाठ साहब विस्पतवार नाम ध्यान जे प्यार भरे अवसर से उन सच साईं जी आशीर्वाद पाइण जे लाइ सनत दावन में आई। सोए प्यार भरी घड़ियुनि में सब भाउरन भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य देवरी साहब संत सतराम धाम राडकी साहब के तरफा आशीर्वाद शुभकामना ऐं बाद नाम ध्यान विस्पतवार यानी पंहिंजो चित्त पंहिंजी सोच उन्हीं मालिक के ध्यान में लगाए, उनके नाम में लगाए। ध्यान में इन्हीं करे जगत असा इंसान की सोच असा विचार वो तेजी से बदलवा रहा है। हमेशा जेतरो तेजी से बदलवा है उतरो ही कहीं गाल ते वो शक्ति वेठना है तो मुखे ही थियण खपे। जॾहिं पंहिंजे वीचारनि ते ख्याल न हुजे, पंहिंजी नज़र न हुजे त पोइ उहे अहिड़े अहिड़े पासे खणी वेंदा आहिनि, एॾा ग़लति ख़्याल अचणु लॻंदा आहिनि जो एकदम दिमाग भिटकाव तरफ वधण लॻंदो आहे। एकदम भिटकाव वारा ख़्याल ईंदा आहिनि ऐं पोइ जहिड़ा ख़्याल ईंदा उहे जेतिरी मज़बूती सां ईंदा ओतिरो ओतिरो सां वरी अॻिते कदम ग़लति खणण जी कोशिश कंदा आहिनि ऐं पोइ आस्ते आस्ते पंहिंजो पाण खे बि न्याय वेंदा आहिनि। तंहिंजे करे असांखे चयो वेंदो आहे त पंहिंजे मन खे पंहिंजी सोच खे पंहिंजे वीचारनि खे अगरि कंट्रोल न बि करे सघो, जीते न बि सघो त पोइ बि उते नज़र ज़रूरु रखो, उनखे ॾिसूं ज़रूरु असांखे वठी काॾे था वञनि। जेकॾहिं नज़र रखंदासीं त पोइ आस्ते आस्ते भिटकाव असांजो पंहिंजो पाण ख़तमु थियणु लॻंदो ऐं उन नज़र रखण खे असां सिर्फ़ नाम ऐं ध्यान सां ई ॾिसी सघंदा। छाकाणि जॾहिं असां ध्यान में वेंदासीं हिकदमि असांखे उहे ख़्याल अचणु शुरू थी वेंदा, हिकदमि वीचार अहिड़ा ईंदा जहिड़ा असां जल्दी उथूं ऐं तेज़ी सां अचणु शुरू थी वेंदा ऐं जहिड़ा ख़्याल अचनि असां सम्झूं त हक़ीक़त में असां ओड़ा आहियूं। हक़ीक़ी लाइफ में असांजी सोच उथी वेंदी उहा आहे, पर असां उनजा आदी बणिजी विया आहियूं, इन करे असांखे महसूसु न थींदो आहे ऐं उनजी बहितरीन निशानी हूंदी आहे
असां ॾिसूं असां नेम में 10 मिनट 15 मिनट 20 मिनट अधु कलाकु वेहूं हिकदमि ईअं लॻंदो शायदि कलाक 2 कलाक गुज़री विया पर उनजी भेट में असां दोस्ती में कचारी में कंपनी में किथे वेहूं कलाकनि जा कलाक गुज़री वेंदा आहिनि असांखे महसूस बि न थींदो आहे होॾे असांखे 10 मिनट में 3 कलाक लॻंदा आहिनि पर होॾे 3 कलाक में असांखे थोरो लॻंदो आहे किथे महफ़िल ख़तमु न थी वञे उहो इन करे छाकाणि त जॾहिं असां नेम में वेहींदा आहियूं त असां बिल्कुलु पंहिंजे ख़्यालनि जो उबतड़ थी करे वेहींदा आहियूं असांजी सोच हूंदी आहे असां मालिक खे ॾिसूं पंहिंजो पाण खे ॾिसूं तंहिंजे करे असां कॾहिं पंहिंजो पाण ते तवजा ॾिनी न आहे पंहिंजो पाण खे ॾिठो ई न आहे इन जे करे असांखे ख़्यालु सताईंदा आहिनि मां तुंहिंजे वासी न काॾे मूंखे हथु करणु शुरू कयो अथई मां तुंहिंजे वासी न तूं मूंखे कीअं कंट्रोल करनि हिकदमि असांजी खोपड़ी घुमणु शुरू थी वेंदी आहे ऐं असांजी सोच असांजे मन जी चाहत हूंदी आहे जेतिरो थिए असां जल्दी उथूं या त घणो करे पहिरियों असांखे वेहण ई न ॾींदो असां ॾिसंदासीं नेम जी ध्यान जी या चङी जॻह ते वञण जो टाइम हुजे असां पंहिंजो घणो वक़्तु अजायो ॾिसण ऐं ॿाहिरि घुमण या लेट करण में विञाईंदा जॾहिं पतो हूंदा कोई कमु बि कोन्हे अजायो तकींदासीं अजायो ॿाहिरि घुमंदासीं अजायो होॾे होॾे थींदासीं भई टाइम पूरो थिए त असां आख़िरी में वञूं पहिरियों त असांजो मनु उते विहारण जी कोशिशि न कंदो पर जेकॾहिं वेठासीं बि सही असांखे उथाइण जी कोशिशि कंदो असांखे अहिड़ा ख़्याल ॾींदो जे चवंदासीं पोइ ध्यानु लॻंदो ई न आहे काॾे वञ हक़ीक़त में उहो असांखे इन करे छाकाणि त अखियूं बंदि करे ॾिसण खां बाद असांखे पंहिंजो आईनो साम्हूं ईंदो आहे पंहिंजो चहिरो ॾिसण में ईंदो आहे त मां हक़ीक़त में आहियां छा मुंहिंजा ख़्याल मुंहिंजा वीचार मुंहिंजा अमल कहिड़ा आहिनि ऐं पोइ इन करे इंसान पंहिंजो चहिरो न ॾिसी सघंदो आहे ऐं पोइ उनखे बदिलाइण जी कोशिशि कंदो ऐं पोइ असां कोशिशि कंदासीं ॿियो न पहुतासीं असां नेम ई बदिलाए छॾींदासीं असां पंहिंजो पाण खे ॾिसण जे बजाए असां अहिड़ा त हथकंदा इस्तेमालु कंदा आहियूं हथकंदा इस्तेमालु लफ़्ज़ कयूं या न कयूं पर पंहिंजी जॻह ते इहा हक़ीक़त आहे भई नेम जी जॻह ते असां पोइ नेम न कंदासीं कॾहिं उनजी जॻह ते धुन सां पढ़ंदासीं कॾहिं कंहिं मंत्र जो उच्चारण कंदासीं कॾहिं कंहिं वाणी जो उच्चारण कंदासीं कॾहिं का पूजा कंदासीं कॾहिं कोई पाठ कंदासीं कॾहिं कंहिं आरती में उनखे बदिलाए छॾींदासीं भई अहिड़ो कंदासीं जेको असां बसि अखियूं खोले ज़बान सचाई पंहिंजे अंदर खे न ॾिसूं ॿाहिरि उनखे पूरो करे छॾियो ऐं पोइ असां पंहिंजो पाण खे हक़ीक़त में ॾिसी न सघंदा इन करे पोइ असां तरीक़ा अपनाईंदा इन करे उनखे ॾिसंदा पर हक़ीक़त में ध्यान जो मक़सदु आहे पंहिंजो आईनो पाण ॾिसणु न सिर्फ़ु पंहिंजो आईनो ॾिसणु पंहिंजे अंदर खे ॾिसणु पर उन में आस्ते आस्ते सुधार करणु जॾहिं त असां ॿिए तरफ़ ॾिसंदासीं त कंपनी में हुजूं कचारी में हुजूं किथे वेठा रहूं ॿ टे कलाक गुज़री वञनि पोइ बि असांखे महसूसु न थींदो अञा महसूसु थींदो अञा कंपनी हलंदी रहे अञा महफ़िल हलंदी रहे छाकाणि उन ते असां वेठा आहियूं जहिड़ो असांजो अंदरि आहे तहिड़ो असांजो माहौल आहे
जहिड़ी असांजी सोच आहे तहिड़ो उहो आस्थान आहे। इन करे असां सभु हिकु जहिड़ा ॿ जॾहिं सभु हिकु जहिड़ा मिलंदासीं पोइ त जॾहिं इंसानु पाण जहिड़ो मिलंदो आहे पोइ उहो चङो हुजे या मंदो पाण जहिड़ो मिलियो माना उन वांगुरु थी वेंदो। पोइ उनखे बाक़ी सॼी दुनिया बेवकूफ़ लॻंदी। जो उल्लू ऐं चमचे जो मिसाल हूंदो आहे। हिकिड़े ॾींहुं राति जो पखी वेंदा वण ते, पोइ पाण में ॻाल्हाइनि पिया। पोइ सभु पखी चवनि पिया यार सुबुह थींदी रोशनी थींदी उॾामंदासीं, सुबुह जो सवेर मालिक जा गीत गुनगुनाईंदासीं। केॾी बहार जी मौसम हूंदी, केॾे फिर प्रभात हूंदी, ॾींहं जो पंहिंजो खाधो गॾु कंदासीं, सिज उभरंदो। सभु ॻाल्हियूं ॿुधी करे उल्लू चयो छाजो सिज छाजो ॾींहुं थींदो ई कोन्हे, सभु कुझु राति आहे। त सभु बेवकूफ़ हो, सभिनी हुनखे सम्झाइण जी कोशिशि कई भई ॾींहुं थींदो आहे, सिज उभरंदो आहे, हर तरफ़ रोशनी फैलबी आहे, सॼी दुनिया जाॻंदी आहे, अहिड़ा अहिड़ा नज़ारा हूंदा आहिनि सभु। उल्लू चयो त असां बेवकूफ़ जेके बि आहियो। ऐं उल्लू उतो वरी ॿिए वण ते आयो, उन्हनि खां पुछे, उन्हनि बि चयो सभु ॾींहुं थींदो आहे, ॾींहुं कीअं न थींदो आहे, ॾींहं खे कीअं न करे सघिबो आहे, केॾी सारी रोशनी हूंदी आहे, सॼी दुनिया जगमगाई बि आहे, सभु जाॻंदा नी, हर को पंहिंजे कम ते हूंदो आहे, एतिरी रौनक हूंदी आहे। चलो तव्हांखे पतो ई कोन्हे, तव्हां सभु इहे बेवकूफ़, तव्हांखे ख़बर ई न आहे। भई टे वण ते आयो, चौथे वण ते आयो, सभु हुनखे चवंदे चलो तव्हां सभु चढ़िया वञो। उल्लू पाण हुन करे ॾींहुं ॾिठो कोन, ॾींहं जो अंधो थिए राति जो जाॻे, उल्लू जी ॾिचा ॾींहुं आहे हूंदी आहे, हुनखे ॾींहं जो नज़र कोन्हे पवंदी, हुनजे लाइ त सदाई अंधारो आहे। आख़िर घुमंदे घुमंदे अचानक चमचो मिली वियुसि। उनखे चए ॾींहुं थींदो ई कोन्हे, सभु बेवकूफ़ आहिनि जेके चवंदा पिया ॾींहुं थींदो आहे, रौनक थींदी आहे, सॼो ॿरंदो आहे, इहे सभु बेवकूफ़ आहिनि। ऐं चंच में ते बि इंसान ताड़ी वॼाए चए बिल्कुलु सभु बेवकूफ़ आहिनि, सिर्फ़ु पाण ॿ त चङा आहियूं जेके हक़ीक़त खे सम्झंदा हूंदी राति आहे, हिन खे ॼाण आहे कोन करे को ॾींहुं थियो बि आहे, सभु बेवकूफ़ न अकुल न सम्झ। हाणे हक़ीक़त जहिड़ो उल्लू ॾींहं जो अंधो तहिड़ो चमचो ॾींहं जो अंधो, न हुनखे ॾिठो न हुनखे ॾिठो, पाण में संगति मिली विया। सो न प्रकाश उल्लू ॾिठो न चमचे खे ॾिठो कॾहिं, ॿई ॾींहं जो अंधा थींदा आहिनि, राति जो रोशनी पवंदी आहे। ऐं इन करे उहो सॼी दुनिया खे बेवकूफ़ सम्झंदा आहिनि, को ॾींहुं कोन थींदो। हक़ीक़त में उहा हालत असांजी पंहिंजी थी वई, असां पाण खे ॾिठोसीं कोन। इन करे असां बसि ॿियनि खे ॾिसी करे सभु कुझु सम्झंदा आहियूं, बसि उहो ई सभु कुझु सही आहे। ऐं पंहिंजी रोशनी, पंहिंजी सम्झ, पंहिंजी ॼाण, पंहिंजो अकुल, पंहिंजो ज्ञान सभु कुझु वेंदो रहियो। ऐं पोइ जीअं जीअं सम्झ ॿुधी विया, वॾे जो मुराद मान मर्यादा वई, इख़लाक़ किरदार सभु कुझु गॾु गॾु वेंदो आहे। तंहिंजे करे जेसि ताईं नज़र असां पंहिंजो पाण ते न रखंदासीं, एसि ताईं असांखे कुझु सम्झ में न ईंदो। असांखे जेको लॻंदो बसि मां सही आहियां, बाक़ी सॼी दुनिया ख़राबु आहे। ऐं जंहिं ॾींहुं असांखे ॿिया सभु ख़राबु ॾिसण में ईंदा, उन ॾींहुं असांखे पतो हूंदो किथे असांजी नज़र पंहिंजी ख़राबु आहे, किथे नियत असांजी पंहिंजी ख़राबु आहे, किथे सोच, किथे अमल असांजा पंहिंजा ख़राबु आहिनि। तंहिंजे करे असां अॼु जे माहौल खे ॾिसंदासीं, हर हिकु सिर्फ़ु ॿिए मंझि अवगुण कढण जी कोशिशि कंदो, ॿिए जा दुर्गुण ॾिसण जी कोशिशि कंदो।
ऐं पंहिंजो पाण खे बिल्कुलु सही सम्झी करे वेही रहंदो। पंहिंजो पाण खे अॼु ताईं कंहिं ग़लति थोरी चयो आहे। कोई जेतिरो बि ॾोही हुजे, कोई केतिरो बि गुनहगार हुजे, पोइ कॾहिं चोर करे चोरी करे पाण खे ॾोही थोरी चवंदो आहे। चवंदा साहब असांखे लुटे पूरा कया अथनि, असांजा हराम जा खाधा अथनि, करे असां खसे करे खाईंदासीं, ॿियो छा कंदासीं। धाड़ेल हुजनि तॾहिं बि चवंदा पंहिंजो पाण खे ॾोही थोरी ठाहींदा, जेके अॻुवाट कंदा उन खे ॾोही वधीक ठाराईंदा। तंहिंजे करे हर हिकु इंसान जेको बि हुजे उहो पंहिंजो पाण खे सही ठाराइण जी कोशिशि में, छाकाणि त हुन कॾहिं पंहिंजो पाण खे ॾिठो ई न आहे, पंहिंजी सोच खे उन सम्झण जी कोशिशि ई न कई आहे। ऐं जंहिं ॾींहुं वरी असां पाण खे ॾिसणु शुरू कंदासीं, पंहिंजो पाण खे जाचणु शुरू कंदासीं, अखियूं बंदि करे वेहींदासीं त पतो पवंदो मुंहिंजा पंहिंजा ख़्याल छा आहे, मुंहिंजी सोच छा आहे, मुंहिंजा वीचार छा आहे। ऐं जॾहिं पंहिंजे ख़्यालनि खे ॾिसंदासीं उहे ख़्याल साफ़ उबता ॾिसण में ईंदा, त पोइ लॻंदो त शायदि ॿियनि खे ग़लति चवंदासीं, पहिरियों पाण खे बि ठाहियां। पोइ अगरि असां पाण खे थोरो ग़लति सम्झी करे पंहिंजे वीचारनि खे थोरो भिटकंदो ॾिसी, अगरि पोइ असां पंहिंजो पाण खे मालिक जे नाम तरफ़ थोरो वधाइणु शुरू कंदासीं, थोरो अॻिते अचणु शुरू कंदासीं, नाम जो जाप शुरू कंदासीं, त पोइ असांजा जेके उल्टा ख़्याल वीचार सभु कुझु घटिजणु शुरू थी वेंदा, दूर थियणु शुरू थी वेंदा। ऐं जेकॾहिं मन खे आज़ादु छॾींदासीं त हू उबते पासे वधी वेंदो, पर जेकॾहिं नाम तरफ़ थोरो वधंदासीं त हू असांखे पहिरियों पंहिंजो आईनो ॾेखारींदो। डायरेक्ट नाम असां ते कॾहिं हमिलो कंदो ई न, सभ खां पहिरीं वेहण सां असांखे पंहिंजो आईनो ॾेखारींदो भई तूं छा आहे, पंहिंजे ख़्यालनि खे पाण ॾिस। ऐं जेकॾहिं तूं सदाई पाण खे अहिड़ो रखणु चाहीं थो, पोइ त असां वहींदासीं ई न, पंहिंजे पाण वधी वेंदासीं। पर जेकॾहिं असां थोरो बि पंहिंजो पाण में सुधारो आणींदासीं त पोइ उहो सुधारो असांखे मोटी करे ज़रूरु मिलंदो। असां ॾिसंदासीं जीअं हिकिड़ो ॿारु आहे, कुझु वक़्तु असां पोइ ते वञूं, वॾनि जे लाइ मुराद इख़लाक़, शेवा, भाव वो केतिरी घणी हूंदी। वॾे खे केतिरी बि तकलीफ़ हुजे, केतिरो बि बीमार हुजे, हर क़िस्म जी शेवा पाण कई वेंदी, पर अॼु ॾिसंदासीं वॾनि जी उहा शेवा न थींदी आहे, उन्हनि ते उहा तवजा न थींदी आहे। ठीकु आहे, वॾनि जी शिकायत अॼु बेशक वधी आहे, भई नंढनि में मुराद कोन्हे, तकीदा कोन्हे, अकेलो छॾे वेंदा आहिनि, असां ईअं पिया आहियूं। पर जेकॾहिं थोरो सा गहराई सां ॿिए पहलू खे ॾिसूं, जॾहिं असां ॿारनि जी पाण संभाल कंदासीं, ॿारनि जी उथी वेठी असां पाण पूरी कंदासीं। हिकिड़ी आम कहावत आहे, ॿार ऐं ॿुधो साॻी ॻाल्हि हूंदी आहे, भई ॿार ॿुधे में कोई फ़र्क़ु न हूंदो आहे। हाणे फ़र्क़ु न हूंदो आहे, ईअं थोरी आहे जीअं ॿार हूंदो आहे को ॿुधो ओड़ो हूंदो आहे, अहिड़ो कुझु बि न हूंदो आहे। इन जो मक़सदु इहो हूंदो आहे, ॿार ऐं ॿुधो साॻी ॻाल्हि आहे। भई जीअं ॿारु हूंदो आहे, शुरू में
उन वीचारो अणॼाण हूंदो आहे, उनखे पतो कोन्हे हूंदो, घड़ी घड़ी साॻी ॻाल्हि पुछंदो, हे छा आहे, हे छा आहे, हे छा आहे। ऐं ॿुधो बि हूंदो न, उहो अणॼाण न हूंदो आहे, उहो समझदार हूंदो आहे। छाकाणि हुनजो सभु पंहिंजो कमायल ठाहियल सभु कुझु हूंदो आहे। पोइ इन करे जीअं ॿारनि खे ॾिसंदो संभालींदा पिया नथा संभालनि, कीअं थियनि, छा था, पोइ हिकु हिकु ॻाल्हि हुन खां पुछंदो, पुट हे कीअं, हे कीअं, हे कीअं थियो। पोइ जेको नौजवान हूंदो आहे उहो चवंदा आहिनि साॻी घड़ी घड़ी वरी मां इहे ॻाल्हियूं पुछंदो आहे, उहो त चाहींदो आहे न मां न पुछे, पोइ रूए पोड़ो आहे, छा करांसि, केतिरी केतिरी ॿुधायांसि, छा कयांसि। हक़ीक़त में उहो अणॼाण कोन्हे, उहो घणो सियाणो आहे, पर हाणे हुनखे चयोसि बेवकूफ़ सम्झो वेंदो आहे। हक़ीक़त में उहो आहे कोन, हक़ीक़त में समझदार आहे, पंहिंजा टबर ठाहे रखणु चाहे थो, भई कोई खाई न वञे, पर उनखे हथ राधो बेवकूफ़ बनायो वेंदो आहे। भई हाणे सेंस कोन अथसि, हाणे अकुल कोन अथसि, हाणे घड़ी घड़ी साॻी साॻी ॻाल्हि दोहराए थो। जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं, हू दोहराईंदो उहा ई चीज़ आहे, भई हिन खे छा ॾिनो, इहे केरु आयो, केरु वियो, छा पढ़े, छा ॾिठे। हक़ीक़त में ॾाढो होशियारु हूंदो आहे, बेवकूफ़ कोन्हे हूंदो, उनखे हथ राधो कयो वेंदो आहे। त इन करे ॿार ऐं ॿुढे जो मक़सदु आहे, जीअं ॿार घड़ी घड़ी पुछंदो आहे हे छा आहे, उहो अणॼाणाई में पुछंदो आहे, हो पुछंदो आहे हुन तरीक़े सां सियाणप सां, पर पुछंदो उहो ज़रूरु, छाकाणि हुनजे हाॾे लॻल हूंदा आहे। पुछंदो उहो ज़रूरु, छाकाणि तुंहिंजो सभु कुझु ठहियलु हूंदो आहे। ऐं हो चवंदा मूंखे कुझु पुछे न। वरी जहिड़े नमूने ॿारु हूंदो आहे, भई उहो वीचारो ॿारु आहे, छुर बि कोन सघंदो, इन करे कॾहिं कॾहिं छा आमतौरु ॿारु त सभु कुझु बिस्तरे में ई कंदो, ऐं ॿुधो वीचारो अॻिते हली करे पोड़ो थी पवंदो आहे, हली न सघंदो, उथी न सघंदो, तंहिंजे करे कॾहिं कॾहिं गंद करे सघंदो आहे, कुझु बि करे सघंदो आहे। इन करे चवंदा आहिनि ॿार ऐं ॿुधो साॻी ॻाल्हि हूंदी आहे। भई जहिड़े नमूने असां ॿार खे संभालियोसीं, तहिड़े नमूने लाज़मी ॿुढे खे संभालणु खपे। ऐं ॿुढे खे संभालणु उहो असांजो अहसान कोन्हे, छाकाणि जॾहिं असां ॿार हुआसीं उन्हनि असांजी हर ज़रूरत पूरी कई, हर जॻह ते सफ़ाई कई, हर जॻह ते असांजो ख़्यालु कयो, खाधे पीते जो कयो, सभु कुझु ॾिनो। त जेको उन कयो हाणे उहो कमज़ोर पइजी वियो आहे, हाणे बि असां साॻी चीज़ उनखे मोटाए करे पंहिंजी ॾियूं। जेकॾहिं असां हाणे उनखे छॾे ॾियूं, अगरि उहो उन वक़्तु कीचड़ में छॾे ॾिया त पोइ छा थिए, उन वक़्तु अगरि ग़लति नमूने छॾे ॾिया असांजो छा थिए। तंहिंजे करे ॿार जी जहिड़े नमूने संभाल कई वेंदी आहे, वरी ॿार जो फ़र्ज़ु हूंदो आहे उहो पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे, पंहिंजो अहसान लाहे, जेका हुन शेवा वरिती आहे उहा वापसि करे ऐं पंहिंजो ॿार लाहे। जेकॾहिं उहो ॿार न लाहींदो त पोइ उहो उनजे सिर ते हूंदो, तंहिंजे करे ओतिरो बहितर हले। पर अॼु माहौल बदिलियो, वॾनि जी न थींदासीं, न थियण जो कारण जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं, अॼु जे दौर जा असां जेके बि वॾा आहियूं, शायदि असां ॾोह ॿारनि खे ॾींदा आहियूं, पर हक़ीक़त में कई पंहिंजी आहे। छाकाणि ॿारु थियो असां हुनखे नौकरनि नौकराणियुनि जे हवाले करे छॾियोसीं, कंहिं ॿिए खे ॾेई छॾियोसीं। असां पाण पंहिंजा कपिड़ा छंदे फूके घुमंदा रहियासीं, घुमंदियूं रहियूंसीं, असां उन पासे कुझु कयोसीं न, पंहिंजो सम्झोसीं न। ऐं जीअं असां हुननि खे नौकर रखी ॾिनासीं, वॾा थियासीं पोड़ा थियासीं, उन्हनि बि असांखे हिकिड़े नौकर जे हवाले करे छॾियो, वधीक पंहिंजा। जीअं करे नौकर चवंदासीं बुख लॻेसि त मां थियारे वञासि, असां भई नौकर चवंदा भई ठीकु आहे, केवल कुझु चवई त मूंखे ॿुधाईंदा आहिनि, न त बसि ठीकु आहे, पतो ई कोन हूंदो वॾनि खां केतिरनि ॾींहंनि में मिलियासीं। हक़ीक़त में असां जेको ॿारनि खे ॾिनोसीं
उन्हनि उहो मोटाए करे ॾिनो आहे। असां आम तौर ॿारनि जे लाइ चवंदा आहियूं बेमुराद थी विया आहिनि या कुझु बि थिया आहिनि, लेकिन हक़ीक़त में जहिड़ो उन्हनि खे रखियोसीं असां बि उनखे नौकर जे हवाले करे छॾियोसीं, उन्हनि बि असांखे मौज में उहो ॾेई छॾियो। उन्हनि कोई फ़र्क़ु थोरे रखियो आहे, साॻी चीज़ वापसि करे ॾिनी आहे। तंहिंजे करे असां जेका ई चीज़ कंदासीं उहा मोटी करे ज़रूरु मिलंदी आहे। तंहिंजे करे चयो वेंदो आहे त पंहिंजे ख़्यालनि ऐं पंहिंजे अमाल खे पंहिंजे कर्मनि ते नज़र रखो ज़रूरु। जेकॾहिं उहे चङा हूंदा त अॻिते उहा चङाई मोटी करे मिलंदी, ऐं जेकॾहिं चङा न हूंदा त जहिड़ा कंदव तहिड़ा मोटी करे मिलंदी। तंहिंजे करे असांखे वरी वरी चयो वेंदो आहे त पंहिंजो पाण खे ॾिसो, पंहिंजो पाण खे सम्झो, पंहिंजो पाण खे जाचो। जेको चयो वेंदो आहे न वरी वरी पंहिंजो पाण खे ॾिसो, पंहिंजो चहिरो त रोज़ु ॾिसंदा आहियूं, आईने में ॾिसंदा आहियूं, ईअं ॾिसंदा आहियूं, छा ॾिसूं? पंहिंजो पाण खे ॾिसो, यानी पंहिंजे अमाल खे ॾिसो, पंहिंजी सोच खे ॾिसो, पंहिंजे कर्मनि खे ॾिसो। ऐं जेकॾहिं पंहिंजो पाण खे अंदरि में ॾिसंदो पोइ पतो पवंदो त हक़ीक़त में मां आहियां छा, मां सम्झंदो छा आहे। ऐं जंहिं ॾींहुं पाण ते नज़र डोड़ाईसीं त पोइ उन ॾींहुं पतो पवंदो मां त जेको ॿियनि खे चवंदो रहियां पर मुंहिंजा पंहिंजा ख़्याल कीअं। असां कंहिं ॿिए जी इज़त खे जल्दी उछालींदा आहियूं, कंहिं ॿिए जी ॻाल्हि खे जल्दी ॻाल्हाईंदा आहियूं, पर कॾहिं असां इहो सोचूं छा इहा ग़लती मूंखां कोन्हे थी, इहा ग़लती के मुंहिंजे घर वारे खां न थी आहे, कंहिं पुट खां, भाउ खां, कंहिं ॿिए खां, कंहिंखे पतो कोन्हे हूंदो हे ग़लती फलाणे कई आहे या मां कई आहे या मुंहिंजे घर वारे कई आहे। असां उन खे छो न उछालींदा, उन खे छो रखण जी कोशिशि कंदा। अच्छा जेकॾहिं उनखे रखी सघूं था त पोइ असांखे ॿिए खे रखण जो फ़र्ज़ु पवंदो आहे। पर असां जॾहिं कंहिंखे उछालींदासीं असांखे यादि रखणु खपे उन ॾींहुं पाण उछलंदासीं ज़रूरु, कंहिं न कंहिं तरीक़े सां असांजी उहा चीज़ गले ज़रूरु पवंदी। पर बजाए या असां उछलजो उन खां अॻु असां पंहिंजो पाण खे संभाले वठो, पंहिंजो पाण खे ॾिसी वठो। जे असांजो कर्म ई न थिए जंहिंसां असां उछलजो, उहो असांखां कमु ई न थिए जीअं असां हुन में कोई उछाल खायूं, असां पंहिंजो पाण खे विञायूं। तंहिंजे करे ध्यान जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे ॾिसणु, पंहिंजो पाण खे सम्झणु, ऐं उनजे लाइ असां हर रोज़ कुझु वक़्तु पाण खे ॾिसूं ज़रूरु, पंहिंजो पाण सां ॻाल्हायूं ज़रूरु। असां सदाई ॿियनि खे ॾिसंदा रहंदा ऐं ॿियनि खे ॾिसंदे ॾिसंदे हक़ीक़त में असां पाण खोइजी विया, पंहिंजो पाण खे भुलाए छॾियो आहे, पंहिंजो पाण खे विसारे छॾियो आहे। असांखे पंहिंजो पतो ई कोन्हे आहियां छा। कॾहिं असां पाण खां सवाल कयूं भई ज़िंदगी जो मक़सदु छा आहे, पैदा छो थियासीं, आयासीं छा, ज़िंदगी में कंदासीं छा। असां जेतिरा ई वेठा आहियूं कंहिंखां सवाल कजे त ज़िंदगी जो मक़सदु छा आहे, शायदि कोई जवाबु मुश्किल मिलंदो। भई पैदा छो थियासीं, छाजे लाइ थियासीं, इंसान थी करे आयासीं सही, पंहिंजो पाण ख़रीदा हूंदा इंसान थी आया आहियूं, अलाए छा थी आया आहियूं, पर इंसान छो थियासीं, छा कयूं, अगरि इहो सवाल कयूं त छा जवाबु हूंदो सभिनी जो।
तंहिंजे करे असां ज़िंदगी जे मक़सद खे साम्हूं रखूं ज़रूरु। असांखे इहो पतो हुअणु खपे त असां आहियूं छा, असांखे करिणो छा आहे। आमतौर जेकॾहिं ज़िंदगी जो मक़सदु ई न हुजे, पतो ई न हुजे छा करिणो आहे, पोइ त जीअं ॿिया आया तीअं वियासीं, बाक़ी फ़र्क़ु छा रहियो। पोइ त सॼी इंसानियत उहा किथे रही, इंसान किथे भॼी करे रहियासीं। तंहिंजे करे असां पाण खे ॾिसूं ज़रूरु, पंहिंजो पाण खे सवाल करूं ज़रूरु। ऐं पोइ जीअं जीअं असां पंहिंजो सवाल करे अॻिते वधंदासीं, तीअं तीअं असां अॻिते अचणु शुरू थींदासीं। ऐं उनजी शुरूआति असां नाम ध्यान सां कई। सभ खां पहिरीं अॻु में असां ॾिसूं त मुंहिंजी सोच छा आहे, मां सम्झंदो छा आहियां पाण खे। ऐं जंहिं ॾींहुं असांखे थोरो पंहिंजो पाण खे ग़लति महसूसु थियो, उन ॾींहुं असां सुधार महसूसु करणु शुरू कंदासीं। छाकाणि त इंसान पाण खे सुधारे ऐं संवारे तॾहिं सघंदो आहे जॾहिं पहिरियों पाण खे कुझु ग़लति महसूसु करे मां ग़लति आहियां सही। जेकॾहिं उहो सम्झंदो मां त ग़लति आहियां ई न, मां बिल्कुलु सही आहियां, त सुधार छा जो। आमतौर असां सभु पंहिंजो पाण खे सही सम्झी करे वेही रहिया, बसि असां सम्झंदा आहियूं असां सभु सही आहियूं, बाक़ी सॼी दुनिया ग़लति आहे। चमचटे वांगुरु जेसि ताईं असां पंहिंजी कमी महसूसु न कंदासीं, एसि ताईं सुधार जी बाक़ी कोई चांस घटि रहंदो। इन करे असां पहिरियों ध्यान में वेही करे पंहिंजो कमियूं ॾिसूं, न सिर्फ़ु ॾिसूं पर उनखे महसूसु कयूं त ख़्याल कहिड़ा आया। ऐं जीअं कमी महसूसु थी, पर पोइ असां जीअं ध्यान में वेहींदासीं असांखे चढ़ शुरू थींदी। ऐं जेकॾहिं वेहण खां बाद असांखे कमी महसूसु न कईसीं या चयोसीं उमें ध्यानु लॻंदो, इहे ख़्याल ईंदा रहंदा, उथी वियासीं, त उन ते फ़र्क़ु कोई न पवंदो। असां पंहिंजो पाण खे ज़रूरु विञाए वेहींदासीं। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थियूं, उहो मौक़ो हक़ीक़त में असांखे पाण खे ॾिसण जो मौक़ो आहे, पंहिंजो पाण खे जाचण जो मौक़ो आहे। ऐं इहा ॻाल्हि यादि रखणु खपे, असांखे जेको कंदासीं उहो मोटी करे ज़रूरु मिलंदो, जीअं असां ॿाहिरि जे लाइ थियोसीं। जेकॾहिं की आदत हूंदी न, लिखंदो रहंदो, जेका बि पंहिंजी ॻाल्हि अथसि लिखी छॾियो, कंहिंसां कुझु ॻाल्हाए रोज़ जी कंहिंखे आदत हूंदी आहे डायरी लिखण जी। पोइ हिकिड़ो पोड़ो हुयो, पंहिंजे खे चढ़े पियो, पुटुसि नौजवान, सो उनखां पुछे पियो कोई आयो वियो, अब केरु आयो, कीअं वियो, छा कयईं। वरी वरी पुछेसि पियो त हुनखे 2 दफ़ा 4 दफ़ा ॿुधायसि, आख़िर 8 दफ़ा थिएसि, वरी कावड़जी वियुसि पुटु ॾाढो। चई भला अथी जा, चुप करे सुम्ही, जेको घड़ी घड़ी पुछंदो पिया, अथी जा, साॻी साॻी ॻाल्हि वरी दोहराईंदो पिया। ऐं पीउ चयसि हा, तूं मूंखे बेवकूफ़ सम्झंदो, पर वञी फलाणी बंदी पई थी, उहा खड़ी आहे, पोइ डायरी लिखंदो पंहिंजी घुरायसि, चङी खोल त सही। पोइ जीअं खोले तो जेका डायरी जेका हुई बंदी, उन ते लिखियो पियो कां 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 कां, कोई 50-60 दफ़ा लिखियो, 70 दफ़ा। पोइ पुटु पुछुसि, भई जेको कां कां लिखियो अथई, छा लिखियो अथई? चवनि कां कां न आहे, जॾहिं तूं नंढड़ो हुए न, पोइ साम्हूं कां वेठो, मां को पुछी बाबा हे छा आहे, मां चयोमांइ कां। वरी चई छा आहे, मां चयोमांइ कां। सो तूं 50-60 दफ़ा सम्झ में न पियो अचे, वरी वरी मां आख़िर तोखे कां कां कंदे अगरि 70-80 दफ़े खां पोइ तोखे कां सम्झ में आयो। मां 70-80 दफ़े में कावड़ कोन कई, त 3 दफ़ा हक़ीक़त में पुछो, मुंहिंजे कावड़ी थी आयो, चतो थी आयो।
जॾहिं तूं अणॼाण हुई तोखे पतो कोन हो कां छा थींदो आहे, पर मूंखे ॿुधा तूं सिर्फ़ु पर गॾु मां कयईं, तूं विञाए न छॾे। मां तोखे इन करे पुछंदो वेंदो आहियां भई केरु आयो, केरु वियो, छा वरितई, मोथंदो न मोथंदो। सो हक़ीक़त में जेको असां कंदासीं उहो मोती ज़रूरु मिलंदो। तंहिंजे करे असां सभ खां पहिरीं पंहिंजी सोच ते कंट्रोल ज़रूरु कयूं, पंहिंजे वीचारनि खे ज़रूरु ॾिसूं। ऐं न त असां पाण खे ॾिसंदासीं न, पर सिर्फ़ु शिकायतनि में पूरो थी वेंदासीं, बाक़ी हथ कुझु बि न। छाकाणि त कर्म पंहिंजो कमाल करे ई ॾेखारींदा। जी असां मिसाल वरितोसीं पंहिंजे ॿारनि जो। अॼु असां चवंदा आहियूं वॾनि जी संभाल न कंदा, भई तकीदा न, नौकर ॾेई छॾियो था। हक़ीक़त जॾहिं ॿार आहे असां बि नौकरनि जे हवाले करे छॾियासीं। जहिड़ो हुनखे ॾिनोसीं उन्हनि मोटी करे ॾिनो आहे, उन वीचारनि फ़र्क़ु थोरे रखियो आहे। असांजा जेके वॾा हुया उहे ॿारनि जी संभाल बि असांजूं वॾियूं पाण कंदियूं, वॾा पाण कंदा, त ॿार मोट बि उन्हनि खे ओड़ो ई रखंदा। हक़ीक़त में जेको असां ॾींदासीं उहो मोटी करे मिले थो, उनमें फ़र्क़ु बि कोन थो पए। लेकिन असां पाण खे नौकरनि जे हवाले कंदा आहियूं, उनखे असां सही सम्झंदा आहियूं। जॾहिं उहे हवाले कंदा आहिनि पोइ असां ग़लति चवंदा आहियूं, उनमें असां मार खाऊं था। ऐं आम तौर इंसान जा नेचर आहे, पाण के सां जेतिरो बि ग़लति हले उनखे लॻंदो ई न आहे। ॿिए कंहिं हिकिड़ो लफ़्ज़ चयो आग बगोलो थी वेंदो, बिल्कुलु सम्झी न सघंदो, मथां वॾी ज़्यादती आहे। पाण ॾींहुं राति कंहिंजी गिला कंदो रहे, ॾींहुं राति उछालींदो रहे, पतो ई न पवंदुसि। पर ॿिए कंहिं नालो खयूं पोइ उनजी हालत ॾिसो छा हालत थींदी आहे। नालो न खणे करे करे बिना नाले खणण माण्हू छितो थी वेंदो आहे। छाकाणि त इंसानु बर्दाश्त न करे सघंदो आहे, करे सभु कुझु वहींदो आहे, पर हक़ीक़त में कर्म पंहिंजो कमाल छॾींदो न आहे। कर्म पंहिंजो पाण खे मोटाए ज़रूरु ॾींदो आहे। ऐं जॾहिं कर्म मोटाए करे ॾींदो आहे तो हक़ीक़त में सभु कमीशन लॻाए करे मोटी ॾींदो आहे, पोइ हिकु भेरो संभाले करे ॾींदा सभु जेके बि आहे। तंहिंजे करे नाम ध्यान जो मक़सदु हूंदो आहे भई हाणे असां ध्यानु ॾियो, ऐं ध्यानु ॾेई करे वरी उनखे नाम में बदिलायो, मालिक तरफ़ वधो। एसि ताईं जे असां पंहिंजी ख़्वाहिशनि खे या ग़लति वीचारनि खे एतिरो मज़बूत कयूं, उनखां अॻु असांजूं ख़्वाहिशूं बेशक हुजे, असांजी सोच बेशक हुजे, असांखे विधण जी ताक़त ज़रूरु हुजे, उनखे कोई मना न आहे। पर असां मालिक को इहो ज़रूरु घुरूं असांजी ॿुधी सम्झ सोच, असांजा कमु जेतिरा वधीक हुजनि ज़रूरु, पर असांजी सोच निर्मल ज़रूरु हुजे, असांजा वीचार उहे बहितर ज़रूरु हुजे। असां बहितर वीचारनि सां अॻिते वधूं, बहितर अमलनि सां अॻिते वधूं। जेकर असां चङी सोच सां अॻिते वधंदासीं, चङे अमलनि सां कर्मनि सां वधंदासीं, असां कॾहिं खुटंदासीं ई न, सदाई वधंदा हलंदासीं। छाकाणि सोच वीचार चङा हूंदा, कर्म चङा हूंदा, असांखे फल मिलंदो रहंदो, असां सदाई वधंदा रहंदासीं, सदाई अॻिते ईंदासीं, पोइ ते छो पवंदा। पोइ ते पवण जो कारण हूंदो आहे जॾहिं असांजा अहमाल उबता थींदा आहिनि, जॾहिं कर्म उबता थींदा आहिनि। पोइ जॾहिं पंहिंजो कर्म कमु ॾेखारींदो आहे असांजे उबते कर्मनि ते, पोइ ॾोहो ॿिए खे ॾींदा आहियूं। हक़ीक़त में अॼु ताईं कोई अमीर हुन कर्म चङा हुजनि उहो कॾहिं खुटियो आहे ई न। हमेशह तॾहिं खुटंदो आहे जॾहिं हुनजा अहमाल उबता थींदा आहिनि। पंहिंजे भाग खे पाण खाई करे पूरो कंदो आहे, पोइ चवंदो आहे शायदि ॿियो को खाई वियो। तंहिंजे करे ऐं सभ जी शुरूआति ॼाण असांजी सोच आहे। तंहिंजे करे ध्यान जो मक़सदु आहे पंहिंजी सोच खे ॾिसणु शुरूआति करणु
ऐं नाम जो मक़सदु आहे पंहिंजी सोच खे मालिक जी रहमत में बदिलाए, उनजे नाले में बदिलाइण, उनखे चङो करणु, बहितर करणु। ऐं जीअं ई बहितर कंदा वेंदासीं तीअं तीअं असां वधंदा वेंदासीं, असां बहकंदा वेंदासीं, असां सुरखरू थींदा वेंदासीं, सभु कुझु बहितर थी वेंदो। जिन प्यार भरी घड़ियुनि में उन सच सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई पंहिंजी सोच, पंहिंजे वीचार, पंहिंजे अहमाल, पंहिंजे कर्मनि खे ॾिसंदे उनजी रहमत सां पंहिंजो पाण खे संवारींदा हलो। उन सोच वीचार के, उनजी सोच उन मालिक जी रहमत में बदिलाईंदा हलो ऐं पंहिंजो पाण खे अहिड़ो बणायूं जो पंहिंजा वीचार छॾे करे उन जा वीचार वधी करे असां पंहिंजे अंदर खे पौतर करे सदाई जीवन खे ऊंचाई ते पहुचायूं जे रहमत सां भरूं। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य रेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां नाम ध्यान विस्पतिवार जे प्यार भरे अवसर ते आशीर्वाद, शुभकामना, वाधायूं। सचो सरबराह, सचो सरबराह, सचो।